अफ़सोस सां चवणो थो पए असांजे शहीद भाउ खे 2 महीननि खां मथे अरसो गुज़री चुको आहे। असां रोज़ानो एहतिजाज कंदा रहूं था, असांखे को बि इंसाफ़ नथो मिले। 2 क़ातिल गिरफ़्तार थिया आहिनि, सदाम कंबोयो ऐं मोहसिन शाह। उन्हनि जा वालिदेन असांजे क़ुर पाक खणी आया आहिनि, शाह बि क़ुर पाक खणी आया आहिनि असांजे, ऐं कंबोया बि क़ुर पाक खणी आया आहिनि। असांखे माना इतमाद वरितो अथनि। उन खां बाद में पोइ असांजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा कंदा था रहनि, एहतिजाज कंदा था रहनि। ओठी बिरादरी बि इन्हनि में शामिल आहे। असांखे बस वारनि अमलदारनि खे अपील था करियूं त DIG सखर, SSP सखर, DSP सोबोदरो, SHO सोबोदरो, इन्हनि खे बस वारनि खे अपील था करियूं त इन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे ऐं इन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾेई वञे। हेॾी को बिजली भागत आहे, इहो किराए जो आहे। जेकर इनखे का बि ख़बर आहे त इनखे जांच में आंदो वञे, इनखे गिरफ़्तार कयो वञे। महिरबानी थींदी तव्हांजी। छा लीमन छा पहिरियों क़ुर पाक खणी आयो त बाबा मुंहिंजो जेको मोहसिन छा आहे इहो भाइटियो आहे, पर इन सां मुंहिंजी का बि ॾेती लेती न आहे, इहो जुआई आहे, नशाई आहे, माना घणो काफ़ी ॻाल्हाए पियो उन जे बारे में। चई त जेको बि मूंखे ख़बर आहे इन जे बारे में मां तव्हांखे ॾसी वेंदुमि। उन खां पोइ कल्ह हे आयो आहे क़ुर पाक खणी त पूरो त मुंहिंजे भाइटियो में का शइ कोन्हे का न आहे, त हे वरी असांखे क़ुर शरीफ़ ते माना एतमाद में आणनि था। उन खां पोइ असांजे ख़िलाफ़ु प्रोपेगेंडा कनि था त असां तव्हां इनको खून तो हथ खणी वञो, न त असां तव्हांखे पैसनि जे चवनि मारींदासीं तव्हांखे।